कम थे मगर एहसान मदीने वारे जा। अल्लाह जे शुक्रा नन सा कठे शुक्रान मदीने वारे जा। सुभान अल्लाह, जोर से जो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, हबीब करीम हर हफ्ते रोज़ो रखी करे अल्लाह जो शुक्र मल्हाईंदा हुया। उन्हें मुस्तफा करीम जे आमद ते असा तवा खुश छो न थियूं जो जेको असा के फायदो मिलियो आहे एड़ो अग में कदे भी कंखे कोन मिलियो आहे। मुस्तफा करीम के रब करीम सभिनी जहान लाए रहमत बनाए मोकलियो आ। सुभान अल्लाह। महबूब करीम आया और ये टाइम ते तवा के खबर आ जदे अना महबूब आया न होया तकरीबन 600 साल अग में आखिरी नबी सगोरो जेको हजरत ईसा सोहणो आयो हुआ आखिरी नबी त मोहम्मद करीम आहे। पर अग में जेको नबियन जे तसलसल में पछाड़ी में जने हजरत ईसा सोहणो आयो पर खां बाद में वरी तकरीबन पौना 600 साल जो ज़मानो गुजरी वियो त विच में को भी नबी कोन हुयो। घणा सौ साल तकरीबन 600 साल समझो सोले वास्ते सा इन में को भी नबी कोन हुयो। हां बुधायो त जे करे केर समझाईंदड़ न हुजे को सही वाट देखारींदड़ न हुजे त इंसान त ॾाढो ज़ोरावर आहे। हर गोठ में अजकल हालत दिसो था त केर कहजी तो बुधे। अग में अना हुंदो हुयो ज़मानो वडड़न जो अदब हुंदो हुयो एहतराम हुंदो हुयो। ठीक आ गोठ जो एकड़ो वडो आ चंगो आ सबनी जी खैर ख्वाही बे घुरे तो जेकरे का चंगाई चवंदो त नौजवान वडड़ा नंढा सब उन जी गाल के मनी सभई पाण में इत्तेफाक सा एक ही प्लेटफार्म ते रहंदा हुआ हुयो नहीं। पर हाने हर को चवे थो त भाई पंहिंजे घर जो आऊं वडो आया मुझी मर्जी आ जी वणे तिया कया समझो था। हर को पंहिंजी मन मस्ती करे कोई कणू कणू थी व्यासू त मोहब्बतू केडा वयूं ताकत केडा वई कुछ भी का चंगाई करे कोन था सघूं। हर कंखे बे कंजो मुंह वणई कोन थो सब को पंहिंजी मर्जी सा हली रहियो आहे। त उन ये टाइम ते भी ई जने केर समझाइण वारो न हुयो हजरत इंसान उघड़ी वियो। को बुत पुरस्ती करे को बेहयाई करे को छा हर कंहिं पंहिंजी मर्जी सा वञी करे पंहिंजा रस्ता इख्तियार कया। तो जॾहिं दुनिया जहान में खराबियूं पैदा थियूं अल्लाह ताला जी ज़ात बबरकात नाराज थी करे सालन का मेहर जा मीह वसाइण बंद करे छड़िया। अज भी खुदा शर पनाह में रखे जेकरे बरसात टाइम का अगते बोझे थी वींदी आहे या करे घड़ी पैजी वींदी आ करे घट थींदी आहे। इनये में असा जे कोताहिन जो ही जरियो आहे सबब असा जा अमल आहिन न त खुदा जी जात जो कसम आहे। मुस्तफा करीम रोई रोई करे रब करीम का यह गाल मंजूर कराई हुई तय करीम रब मेहरबानी यह जरूर कजा त मोजी उम्मत ते कदह में डुकर न आन जा। सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। समझो भले वाटर जो शाखुल जो दरियान जो पानी केतरो भी हुजे पर रिज़्क नाज़िल थींदो आहे आसमान वारे पानी सा। समझो था जेकरे खुदा न करे ये मेहर जा मीह वसण बंद थी वनन त हिकड़े साल में ही तवा के अंदाजो थी विंदो त जर केडो हेठ लही वियो।
थींदो आया न हबीब जा आशिक ज़मीनू बंजर बणजी वेंदियूं आहिनि वण सुकण लॻंदा आहिनि इएं बाहि पई ज़मीन छॾींदी आहे वरी बि जेकॾहिं नज़र करम थींदी आहे त इन मेहर जे मींहं सां थींदी आहे सुभान अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो अर्ज़ पे गयम जॾहिं रब करीम नाराज़ थी वियो ये रहमत जा मींहं वसाइण बंदि करे छॾिया ॾुकार वारा साल हुया अहिड़ी हालत हुई जो जानवर जेके झंग में हुजनि उहे त उते बुखुनि में उञनि में पाह थी करे उन्हनि जा हॾा उते करण लॻा इंसान बेचारो मजबूर थी करे वण जा छोड़ा लाहे करे उहे पीही करे खाइण ते मजबूर थियो अहिड़ी हालत हूंदी हुई माण्हू वरी बुतनि जी के बाहि जी पूजा पिया करण के सिज खे पूॼनि के सितारा पुरस्त थी विया अहिड़ी त हालत दुनिया जहान में थी वई केर बि रब जी इबादत करण वारो कोन हुयो पर रब करीम राज़ी थियो ख़ल्क़ जे मथां मेहरबानी जो इरादो फरमायो तॾहिं अल्लाह ताला जी ज़ात बबरकात मेहरे नज़र इहा कई जो मोहम्मद करीम जे आणण जो इरादो फरमायो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी अली मुर्तज़ा हबीब करीम खे रब करीम दुनिया जहान में आणण जो इरादो फरमायो हजरत अब्दुल्लाह साईं सैयदा आमिना साईं सां निकाह कयो जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह रजब शरीफ जो महीनो हुयो जुमे जी रात हुई अल्लाह ताला जी ज़ात बबरकात उन्ही रात जेका पहली रात निकाह जी आहे रब करीम मलाइकन सगोरन का ऐलान कराया आसमानन में ज़मीनन में थरन भरन में जबलन पहाड़न में सिदरतुल मुंतहा ताईं उला फौकल उला ताईं मलाइकन सगोरन ये ऐलान कया आहिनि अला इन्नन नूरल मकनूनल मखज़ून अल्लज़ी यकूनु मिन्हु नबियुल हादी फी हादिहिल लैला यस्तक़िर्रु फी बत्नि उम्मिही सुभान अल्लाह ज़ुरक़ानी शरहुल मवाहिब में ज़िक्र फरमायो आहे त ये रब करीम ऐलान कया त ऐ दुनिया वारो ऐ आसमानन ऐं ज़मीनन वारो ॿुधी छॾियो उहो नूर मुबारक जेको मुस्तफा करीम जो नूर हज़ारे सालन खां वठी करे कॾहिं पाक पुठियुनि में हुयो कॾहिं पाक पेटनि में हुयो आदम सोने खां वठी करे हलंदो बि आयो ज़माना गुज़रंदा रहिया सदियूं साल गुज़री विया केतिराई नबी सगोरा सिकंदा रहिया केतिराई भलारा इन महबूब जे इंतज़ार में पंहिंजूं ज़िंदगियूं पूरियूं करे विया पर महबूब करीम अञा आया कोन हुया के 10वें साल अॻु में मुस्तफा जे लाइ सलाम छॾे विया अण ॾिठे ईमान जा तोहफ़ा पेश करे विया पर महबूब करीम जा प्यारा उम्मतियो अल्लाह ताला ये ऐलान कराया त ऐ दुनिया वारो याद रखजो उहो नूर मुबारक जेको खजानन में लिखियल हुयो जेको रब करीम जे राज़न जे पर्दन में हुयो अॼु हो नूर मुबारक पंहिंजे अमड़ साण जे पेट मुबारक में अची रहियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह यकून मिन्हु नबियुल हादी इन ये पेट मुबारक में मुस्तफा जो पाक जिस्म ठहंदो सुभान अल्लाह सुर साजो सुभान अल्लाह यखरुजु इलन नास काफ बशीरन व नज़ीरा औ कमा क़ाल उहो मुस्तफा करीम जो जिस्म मुबारक अमड़ आमिना साईं जे पेट मुबारक में ठहंदो ऐं अॻु में त ईअं थींदो हुयो
कहीं मर्द जी सालिह जी पुठीअ में हुजे त उहो वरी कहीं पाक औरत ॾे मुंतकिल थी वञे। तवज्जो आहे। वरी उन्हीअ कहीं पाक अमड़ जे पेट मां वरी मुंतकिल थिए त कहीं शहजादे में रखियो वञे। अॻ में त ईअं हुयो, पर हाणे उन्हीअ आख़िरी अमड़ जे पेट मुबारक में पहुची वियो आहे, जंहिं मां हाणे जेकॾहिं मुस्तफ़ा करीम ईंदो त पोइ पूरी इंसानियत जे लाइ रसूल बणिजी ईंदो। सुभान अल्लाह। उन्हनि खे ख़ुशख़बरियूं बि ॿुधाईंदो, अहिड़ियूं ख़ुशख़बरियूं ॿुधाईंदो जो अमल तव्हां थोरो कंदो त तव्हांखे सवाब तमामु वॾो मिलंदो। चओ सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो, इन मां अंदाज़ो लगायो मां सिर्फ उहा ॻाल्हि जेका हज़रत इमाम हाफिज अबू नुआइम पंहिंजे किताब दलाइल नबुव्वह में हिकिड़ी हदीस ज़िक्र कई आहे, उन मां सिर्फ तव्हांखे अमल जी फज़ीलत ॿुधायां त हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम तौरात शरीफ में हिन उम्मत जी सिफ़त पढ़ी। ॿियूं त खोड़ सिफ़तूं हुयूं, पर रब जी बारगाह में थो अर्ज़ करे त या रब करीम, मूं हिकिड़ी उम्मत जो तौरात में ज़िक्र पढ़ियो आहे त जॾहिं बि उहे गुनाह जो इरादो कंदा, छा कंदा? गुनाह कनि न, रुगो गुनाह जो इरादो कनि त तेस ताईं मलाइक बुराई लिखंदो कोन को जेस ताईं अल्लाह पनाह दे करे नथो। सुभान अल्लाह। भले केतिरा बि इरादा रात ॾींहं गुनाह जा हुजनि, पर जेस ताईं बुराई कंदो कोन मलाइक गुनाह कोन लिखंदा। पर जॾहिं रब शल हर कंहिंखे बचाव में हिफ़ाज़त में रखे, जॾहिं गुनाह ओचितो थी बि वियो त मलाइक हिकिड़ो ई ॾोह लिखंदा। समझो था? हिकिड़ी ग़लती लिखबी, पर वरी होॾां नेकियुनि जे पासे जेकॾहिं अचूं, हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कयो त या रब, मूं अजीब उम्मत जो ज़िक्र पढ़ियो आहे त जॾहिं वरी नेकीअ जो इरादो कंदा, अञा भले कनि न, पर नेकीअ जो रुगो इरादो कयो अथनि त मलाइक नेकियूं लिखण शुरू कंदा। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, या अली बिन मुर्तज़ा। नेकी बुराई जो इरादो कनि नथा त लिखबी कान, गुनाह करे वरतऊं हिकिड़ी बुराई लिखबी, पर जेकॾहिं वरी नेकीअ जो इरादो करे वेठा, मिसाल जी ॻाल्हि कंहिं इरादो कयो आहे त रब करीम तौफ़ीक़ ॾे त का अल्लाह जो घर मस्जिद तामीर कयां, हिन इरादो कयो, पैसा अञा थिया ई न आहिनि, रुगो दिल में इरादो थियो आहे त मलाइक दफ़्तर खणी लिखण शुरू कंदा। सुभान अल्लाह। जेकॾहिं रब तौफ़ीक़ ॾे त कंहिं अहिड़े इलाइक़े में, कंहिं ॻोठ में जिते दीनी तालीम कान्हे का, ॾिसूं था त केतिरा ई मासूम मुस्लमाननि जा नंढड़ा ॿार ज़ाया थी रहिया आहिनि। उन्हनि जे तालीम जो टाइम आहे, पढ़ण जो टाइम आहे। अॻे त ज़मानो गुज़री वियो, अॻ में उमिरि जे अॻे हाल में ईअं हूंदो हुयो जो अॼु बि केतिरा ई तव्हां वॾी उमिरि जा जेकॾहिं वीचारा ॾिसंदो, थी सघे थो त उन्हनि खे सही नमूने सां कलमो बि न ईंदो हुजे, थी सघे थो त कंहिं वॾी उमिरि वारे कंहिं मुस्लमान खे क़ुरान करीम जी का सूरत सही यादि न हुजे, पर मुस्लमान भाइरो उहो त ज़मानो गुज़री वियो। अॼुकल्ह त रब जी ज़ात बाबरकात जी महिरबानी आहे,
जो हर शहर में मदरसो आहे, हर गोठ में हाफिज आलिम मौजूद आहिनि। ये घणियूं मेहरबानियूं ॿियनि जूं बि आहिनि, पर ख़ासि करम नवाज़ी सिंध सुहारीअ ते छट धणी सरदार जी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, अल्लाहु अकबर। नारे विलायत, नारे विलायत, नारे विलायत। उन ये ज़माने में जॾहिं दीन जो कम कोन हुयो, अंग्रेजन जे तसल्लुत खां बाद में 100 साल अंग्रेजन जा ज़ुल्म हलिया, जबर बर्बरियत हली, सब कुछ इन उम्मत खां खसियो वियो, जमायत खां खसियो वियो। उन वक्त खां बाद में आखिरकार हज़रत सूर्य बादशाह के भी शहीद कयो वियो, साहिब ज़ादन के जलावतन कयो वयो। 9 साल दरगाह मुबारक जो अहिड़ो हाल रहियो जंहिं टाइम ते को सज्जाद नशीन दरगाह मुबारक ते कोन हुयो, अहिड़ी हालत हुई। उन खां बाद में रब करीम मेहरबानी कई, या दरगाह मुबारक जेका अहले सुन्नत जो सुहिणो मरकज़ आहे, कादरी सिलसिले जो हिकिड़ो अज़ीम मरकज़ आहे। रूहानी तरह सां हज़रत पीर साईं छट धणी बादशाह रहमतुल्लाह ताला अलैहि जिन आया, पाण अचण साईं पहिरों हुक्म इहो फरमायाऊं त जामिया राशिदिया जो इजराउ कयो वञे। नारे विलायत। जामिया राशिदिया ठही, उन जूं ब्रांचूं ठहियूं। अॼु हर हंध अल्हम्दुलिल्लाह दीनी मदरसा कायम आहिनि। हर रजबी 27 ते तव्हां ॾिसंदा आहियो, वॾे तादाद में, सौन जे तादाद में हाफिज आलिम कारी फारिग थी करे उहे वरी वञी ॿियनि पासे वञी दीन जी ख़िदमत कंदा आहिनि। त अर्ज़ इहो पे कयमि, हाणे त सवलाई आहे। अॻु में वक़्तु हुयो, थी सघे थो त वॾी उमिरि वारा केतिरा ई अवां ॾिठा हुजनि जिन खे सही कलमू बि कोन ईंदो हूंदो, आहे या न? ग़लति ॻाल्हि त कोन थो कयां न। थी सघे थो कंहिंखे गुस्ल जे फर्ज़नि जी ख़बर न हुजे त पाकाई कीअं कबी आहे। माण्हू वींदा रुगो वरी नक बंदि करे मिड़ई वाटर में टुॿी हणी आयो। उन्हनि खे कहिड़ी ख़बर त इन टाइम ते नक बंदि कोन कबो पर नक खोलबो आहे। समझो था? छो त गुस्ल जा फर्ज़ ई इहे आहिनि त 3 भेरा वॾा गुरड़ा करे जो गले ताईं पानी पहुचे। हिकिड़ो फर्ज़ गुस्ल जो इहो आहे। ॿियो फर्ज़ नक में पानी 3 भेरा एतिरो विझे जो हिन हड्डीअ ताईं पानी पहुची वञे। समझो था? ऐं टियों फर्ज़ इहो आहे पाकाईअ जो त पानी सॼे जिस्म ते नाहे जो वो ज़रे जेतिरी बि हिन नह जे बराबर बि का जाइ जिस्म तां सुकल न रहे। इहा आहे पाकाईअ जा 3 फर्ज़। थी सघे थो त केतिरनि खे यादि न हुजनि, पर ठीकु आहे, अॻियूं ज़मानो हुयो ॾुखियाई वारो, उहो गुज़री वियो। पर अॼु जंहिंखे रब करीम तौफ़ीक़ ॾिनी आहे, रब करीम कंहिंखे ज़मीन जायदाद मिल्कियत ॾिनी आहे, उहो कंहिं अहिड़े इलाइक़े में ॾिसे थो त ॿार ईअं रुलनि पिया जेकॾहिं उहे दीन सिखी न रहिया आहिनि, क़ुरान करीम पढ़ण कोन सिखिया आहिनि। मुस्लमान जे लाइ जेके ज़रूरी शयूं सिखण जूं आहिनि उहे जेकॾहिं न आहिनि सिखिया, वुज़ू जा फर्ज़ आहिनि, गुस्ल जा फर्ज़ आहिनि, एतिरियूं सूरतूं यादि हुजनि जंहिंसां माण्हू निमाज़ में तिलावत करे सघे। जेकॾहिं मुस्लमान इहे न सिखी सघियो, ॿुधाए त कहिड़े कम जी इहा ज़िंदगी आहे मुस्लमान जी। जेकॾहिं रब करीम कंहिंखे दुनिया दौलत ॾिनी आहे, 5-10 एकड़ ज़मीन जा कंहिंखे रब करीम ॾिना आहिनि, कंहिं बि झर झंग में जेकॾहिं हिकिड़ी कोठी ठहराए करे उन जाइ ते 10,000 ते को हाफ़िज़ वेहारे करे
15,000 ते को हाफिज कुरान वे हारे त तू वेही करे इनन गोठ जे बारन के कुरान करीम पढ़ाए इनन के पाकाई जो तरीको सिखार खुदा जो कसम आहे त इन खा वडी का दीन जी खिदमत है कान का सुभान अल्लाह सच्चा है न हबीब जा प्यारा उम्मतियो जरूरी आहे ये गालियों मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिको वो जडहे जिते जहालत हुंदिया खराबी हुंदिया गुनाह हुंदा है रब नाराज थी करे पंहिंजूं मेहरबानियूं रोके छॾींदो आ वो जडे 600 साल में विच में को नबी कोन हुयो सुभान अल्लाह